नाज़रीन, हैदराबाद में सिंध के टेस्ट पास उस्तादन और पेट अलिफ पारा मुतालबन की मञता लाइ एहतजाज किया वियो। इन हवाले से ॾिसूं था मुदस्सिर अब्बास की ये रिपोर्ट। जी नाज़रीन, हैदराबाद में सिंध जा टेस्ट पास जेके उस्ताद आहिनि उहे पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ सरापा एहतजाज आहिनि। अॼु उन सिलसिले में उस्तादनि पारां ओल्ड कैंपस हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी। एहतजाज के पहले असीं वारा एहतजाज में शरीक जेके अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छा चवणु जी साईं, जीअं त हमेशा परवेज़ मुशर्रफ जी हुकूमत खां वठी उस्तादनि सां जेके ज़्यादतियूं थियूं आहिनि इहे सभिनी खे ख़बर आहे। अॼु जेके हुननि हाँ कॉन्ट्रैक्ट ते उस्ताद भर्ती करण जो सिलसिलो शुरू किया है वर्ल्ड बैंक के चवण ते पंहिंजे मफ़ादातनि की ख़ातिर सिंध हुकूमत फिनांस डिपार्टमेंट के तरफा जो हींअर हिननि जेको आहे लेटर जारी किया है तो तव्हां जेको आहे सो हिननि जी 2001 खां 14 खां वठी 2001 ताईं जेका इंक्रीमेंट ही उन जी वापसी के हवाले से जो सरासर ज्यादती है जुल्म है उस्तादन से। सर, असां जेको अॼु प्रेस क्लब ते गॾु थिया आहियूं जंहिंमें असां टेस्ट पास उस्ताद बि मौजूदु आहियूं ऐं पेट अलिफ तंज़ीम बि मौजूदु आहे। असांजो मुतालबो को अलॻि न आहे, सभु जेको आहे सो मुतालबो गजल मुतालबा आहिनि असांजा ऐं उहे साॻी आहिनि। ताज़ो हींअर जेके टेस्ट पास उस्ताद आहिनि उन्हनि लाइ फिनांस हिकु लेटर जारी कयो आहे त जेके एनुअल इंक्रीमेंट ऐं जेके महारातूं आहिनि उहे असां टेस्ट पास उस्तादनि जो कट कंदासीं। असां उन्हनि खां पुछण था चाहियूं त इहे जेके महारातूं या इंक्रीमेंटूं आहिनि उहे को उस्ताद पाण न वठी आया आहिनि, उन्हनि खे ॾियण वारा बि तव्हां ई हो। हुकूमत वक़्त खां इहो मुतालबो पुरज़ोर मुतालबो थो करियां त उस्तादनि जा जाइज़ मसइला आहिनि। जेकर इंक्रीमेंटूं ॾिनियूं आहिनि त सीनियरिटी बेसिस ते अकाउंट्स ऑफिसरनि ॾिनियूं आहिनि या एजी सिंध वारनि ॾिनियूं आहिनि। अॻे मैनुअल लेवल ते क्लर्क्स जेको उस्तादनि जूं पगारूं या इहे इंक्रीमेंटूं लॻाईंदा। हाँ तो सॼो सिस्टम कंप्यूटराइज़ आहे, कंहिं क़िस्म जो फेक जो का भी इंक्रीमेंट सिंधी उस्ताद के कान थी मिले। असां अॼु जो हैदराबाद प्रेस क्लब है उन प्रेस क्लब ते पहुंची सिंधिया टेस्ट पास उस्ताद तव्हां ॾिसो कि सिंधिया समेत टेस्ट पास उस्ताद नौजवान उस्ताद अॼु हैदराबाद प्रेस क्लब ते गॾु आहिनि। असां हितां खां जेको सिंधिया टेस्ट पास उस्तादनि के इनकलाब जी जेको असां राह हमवार कई है। असां हिते पूरी अॼु जेको इनकलाब असीं रवां तव्हां आहियो। असल में मसलो इहो आहे त जेके असांजा टेस्ट पास उस्ताद आहिनि उन्हनि सां बेवाजिबियूं तमामु घणियूं आहिनि। जे ॾिसो त 12-13 साल खां IBA टीचर्स जेके आहिनि साॻे ग्रेड में कमु पिया कनि। टाइम स्केल तहत 12 स्केल उन्हनि खे ज़रूरु मिलियो आहे पर प्रमोशन उन्हनि खे हिकु बि न मिलियो आहे। प्रमोशन छा असांजो हक़ न आहे छा? शुरू खां वठी जेके सेकेंडरी जा प्रमोशन थिया पे 3 सूबनि में जेके प्रमोशन्स थियनि पिया पाण तव्हां जेको 15 जनवरी 2021 जो नोटिफिकेशन जारी कयो आहे उन तहत PST टू JEST प्रमोशन तव्हांखे ॾियणा आहिनि। उहो जारी करे वरी यकदम हाणे तव्हां चओ था बाबा जेको आहे सो हाणे प्राइमरी स्कूल टीचर प्राइमरी स्कूल में रहंदो छो जो हुनजी जेका असां महारत उन में आहे। पोइ महारत जेकॾहिं असांजी इन में आहे त पोइ तालीम जो वज़ीर जेको आहे उहो तालीम जो वज़ीर ई रहे, ॿी वज़ारत न खणे।